बाबा बाबा तहां अञा ताईं मानी न खाधी आहे? शबदिया सदोरी मानी खाधी हूंदी अलाए न, अलाए कहिड़े हालनि में हूंदी। बाबा इन्हे समझ त सदोरी ॼाई ही न हुई। ये कीअं सम्झा? जंहिं धीअ खे मूं पाले निपाए वॾो कयो, कीअं हुनखे विसारे छॾिया? बाबा सदोरी अव्हां जी कहिड़ी इज़त रखी जो हाणे बि तहां हुन जे लाइ रो था? हुनजो ॾोह न आहे, शायदि मुंहिंजे पालण में का कमी रहिजी वई हुजे। न बाबा, मां भी त अव्हां जी धीउ आहियां। जीअं मां अव्हां जी इज़त जो ख्याल रखां थी, ईअं सदोरी नाहे रखियो। छा कयां शमदिया, पंहिंजी वढीअ जो न वेज न तबीब, कंहिंजे दर ते पंहिंजी दाह ॾियां, कंहिंसां शिकायत कयां? मुंहिंजो अंदर त आवी वांगुरु दुखी रहियो आहे। बाबा अव्हां मानी खाओ। अव्हां जे न बुखे रहण सां सदोरी वापस कोन अची वेंदी। तूं मुंहिंजो दर्द कोन सम्झी सघंदी आहे, ये दर्द हिकिड़ो पीउ सम्झी सघे थो। बाबा मां तहां जे अंदर जे ॿरियल आढ़ा खे सम्झां थी, पर हिकु नाफ़रमान धीउ जे लाइ अव्हां खे रोईंदे नथी ॾिसी सघां। मां मजबूर आहियां, मुंहिंजी धीअ पंहिंजे वस में न आहियां, मूंखे पंहिंजी हालत ते छॾे। बाबा अल्लाह वॾो आहे, अल्लाह कंदो तहां जा समूरा दर्द ख़त्म थी वेंदा। तहां परेशान न थियो। ही केरा? ये सदोरी आ। केरा सदोरी? सदोरी नौकरियाणी आ। ये असां सां गॾु रहंदी छा? हा, हीअ बि असां सां गॾु रहंदी। पर असांखे त नौकरियाणी जी ज़रूरत न आहे। हीअ मुंहिंजी भेण आ, मतलब त दीन जी भेण। सना तूं अलाए छा पई चईं, मूंखे त सम्झ में ई नथो अचे। तव्हां हलो त सही, मां तव्हांखे रस्ते में सभु ॿुधायां थी। चङो चङो, ठीकु आहे। ठीकु आहे, पोइ हलो। हलो। हलो, जी एतिरी मजाल, जेकॾहिं जंग आहे त पोइ जंग आहे। असां त सालार ख़ान केतिरे पाणीअ में आहे। छा थो सम्झी वरियाम? गोहर अॼु राति को ममण मचाईंदो या? रेसारा गोहर खान जी बहादुरी, लूमड़ जी चालाकी ऐं घोड़े जे जोड़ ते कॾहिं शक न कंदो कर। माना त अॼु राति रहेस हाशिम खान बूट पॉलिश करे ई करे। रेसारा बूट पॉलिश कीअं न करे, जे न करे त फट मरे। वरियाम अॼु मां हाशिम सां उहो हशर कंदुसि, सॼी उमिरि असांजे साम्हूं कंध खणी न हली सघंदो। और हाशिम खान खे बि इहा ख़बर पए त मुंहिंजो टक्कर कंहिंसां आहे। हा वरियाम, मां हाशिम खे मारींदुसि घटि ऐं कीलींदुसि वधीक। मूंखे अहिड़ो त बेइज़्तो कंदुमि, सॼी उमिरि यादि कंदो। सालार खान जो नालो ॿुधंदो त शिरक भरींदो। होतारोड़ा गोहर ॾाढी देरि कई आहे, अञा ताईं नाहे पहुतो, ख़बर नाहे छो। सब्र कर वरियाम, सब्र कर, गोहर बि ईंदो। शायदि अञा शिकार जी ताड़ में वेठो हूंदो, शिकार मिलियो कोन हूंदुसि। जीअं ई शिकार मिलियुसि हिते अची पहुचंदो। सालार खान असांजे शराफ़त खे कमज़ोरी सम्झी वॾी ग़लती कई आहे। हाणे सालार खान खे ख़बर पवंदी त हाशिम खान कहिड़ी आफ़त जो नालो आहे। हा रेस, इहा हाणे सालार खान खे ख़बर पइजी वई हूंदी त हाशिम खान छा छा करे सघे थो। बेवकूफ़ खे एतिरो वकुल न आहे। कानून माई बाप आहे, मस्त हाथी आहे, जेको टकराइजंदो आहे पास पास थी वेंदो आहे। हा रेस, हिकु त सालार खान इहा ग़लती जो
सूबेदार खंबे वञी हुन जी बेइज्जती कई ऐं ॿी सालार इहा गलती कई तव्हां में हुन हथ विझण जी कोशिश कई। हाणे सालार खे ख़बर पवंदी त लहे उभरे सिर्फ़ सालार ते कोन थो, जो बि अञा ॿिया बि जवान पिया आहिनि। रेस मुंहिंजो ख़्यालु आहे त को वॾो सोच लॻाए सालार खान खे महीने ॿिनि जे लाइ बंदि कराए छॾियो। को बि थाणो हुन जी गिरफ़्तारी ज़ाहिर न करे। हा दादा न ईअं ई कंदुसि। जेकॾहिं सालार खान जी गिरफ़्तारी ज़ाहिर थी त को न को वॾो माण्हू विच में पई हुनखे छॾाए वेंदो। रेस इहा फोन सूबेदार खे हींअर ई करे छॾियो। हिन जो मूं बंदोबस्तु करे छॾियो आहे दादा न, ऐं सूबेदार सोढल खे बि सॼी ख़बर आहे त हुनखे छा करिणो आहे। तूं गोहर जा हवाला ॾे। रेस गोहर खे ईअं डोड़ायो अथमि जीअं को रेस जो घोड़ो डोड़े ऐं जूता रोड ते छॾे भॼी वियो। गोहर जी इहा डोड़ बंदि थियणु न घुरिजे। हाणे हू अकेलो थी वियो आहे, डोड़ाए मारीसि। हाणे ईअं ई थींदो रेस, ईअं ई थींदो। खबरदार, कोई भी होशियारी न कजो। तू छा सम्झो सालार खान त कानून को मकड़ी जो ॼारो आहे जंहिंखे तू टोड़े हलियो वेंदे? वर्दीअ वारे जी वर्दी में हथ विझण जो मतिलब सम्झी थो? आवाज़ हेठि करे ॻाल्हाए। ये सालार खान जी औताक आहे, तुंहिंजे औकात खां बि वॾी जॻह आई आहे। सालार खान तूं अॼु मुंहिंजे रहमो करम ते आहीं। जेकॾहिं मां अॼु चाहियां न त तोखे फट मारे सघां थो। वर्दीअ ते एॾो नाज़ न कर सोढा, पंहिंजे औकात में रही ॻाल्हाए। मुंहिंजी हिकिड़ी फ़ोन कॉल ते तुंहिंजी इहा वर्दी लही वेंदी। सूबेदार सोढल तो खखर में खड़ो हणी पंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी। हाणे तुंहिंजो जेको हशर थींदो न उहो दुनिया ॾिसंदी, दुनिया। बस वठा बस, तोखे अंदाज़ो आहे त हाणे तूं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं ॻोठु ॾिसी सघंदे? जेकॾहिं उमिरि क़ैद जी सज़ा न ॾिराई मां न त मुंहिंजो नालो बि सूबेदार सोढल न आहे। इहा तुंहिंजी भुल आहे। तूं हिकु ॾींहुं त छा, पर हिकु कलाक बि मूंखे क़ैद में नथो रखी सघे। तोखे इहा ख़बर ई न आहे होम मिनिस्टर सां मुंहिंजा डायरेक्ट वास्ता आहिनि। हा साईं, होम मिनिस्टर वांदो वेठो आहे जो तुंहिंजी आज़ादी जे लाइ डोड़ंदो ईंदो थाणे ते। छो अरे तो दिमाग तो सही है कि रात में ही तू मम्मण मतो आई मुखे खबर काने छो? बाबा मां पाण परेशान आहियां। असां ते फायरिंग कई कंहिं ऐं रेस गिरफ़्तार कीअं थी वियो? अरे वर्ष ने ढकड़ीअ में पानी त भरिया त ॾियास ते कोहर खान ढकड़ी में बुड्डी त मरे। हाज़ुर बाबा हाज़ुर, हींअर ई वञा थो चमचन जी दुआ सां। बाबा असां हाशिम खे सम्झण में वॾी ग़लती कई आहे। असां हुनखे मामूली वॾेरो सम्झोसीं, पर हू त पर असांजो अॻो निकितो इहे न। हा बाबा हा। अड़ो थी नथो, पाणी भरिया निभागा कंहिं जाइ जा। अरे खणी आ पाणी, तोखे बि पेरनि ते मेहंदी लॻल आहे छा? अचे बाबा पाणी जा सका पर जी अॼु मुंहिंजो रत चतरा। अरे वठो खान साहब, बुॾी मरे न ढकड़ीअ में। अरे मूंखे त तव्हां ॿिन्ही ते वॾो नाज़ हो त 7 राज्यनि में तॻीअ खान खे पग ॿुधाई रहो, पर अफ़सोस तव्हां त मुंहिंजी बीठे अछो मुंहुं कराए छॾियो। बाबो त सफ़ा ततो पियो आहे चमचन जी दुआ सां, किथे मोचड़ा न मूंखे हणे। बाबा इहो सूबेदार रहे सके कुझु कोन कंदो।
हिकिड़ो कलाक बि रेस लाकअप में कोन हूंदो। अड़े सॼी राति गुज़री वई आहे, जे मथां ॾींहुं थियो आहे। रेस जो हिन महिल ताईं को वाली वारसो कोन थियो आहे। पुट जो कमु असीं कंदासीं, पाण ई असीं रेस खे आज़ादु कराईंदासीं। बाबा मां प्लान करे ॾेखारींदुसि आहियां, अहिड़ो प्लान कंदुसि जो तूं 7 राजनि में वेही डाढ़ हणजांइ। अड़े कंहिंखां वठंदे पलांद, तोखे त इहा बि ख़बर कान्हे त भले उठ वांगुरु तोखे वारीअ में कंहिं भॼायो आहे। तोखे त दुश्मन जी बि ख़बर कान्हे, कंहिंखां वठंदे पलांद। हा बाबा इहो दुश्मन हाशिम खां सवाइ ॿियो केर बि नथो थी सघे। अड़े पुलिस बि थी सघे थी। न बाबा, असां ते हमले करण वारा पुलिस जा माण्हू कोन आ। मूंखे पूरी पक आहे त इहे हाशिम जा छाड़ता हूंदा। अड़े माण्हू कंहिंजा बि हुजनि, वञे धूड़ पाए। हाणे वारो कर, को हीलो वसीलो कर त सालार खान आज़ादु थिए। बाबा असांखे सुञाणे केरु थो? असां कंहिंखे चऊं? बाबा पहिरीं हली असीं रेस जे घर वारनि खे इतलाह कयूं न। मुंहिंजे ख़्याल में त या मेरू साइण कुझु न कुझु ज़रूरु कंदी। हा इहो कमु भलो आहे बाबा साईं, साइण खां सलाह लाज़मी करणु घुर्जे चमचनि जी दुआ सां। हा बाबा, त पोइ वञो न, तव्हां साइण मेरू खे इतलाह ॾेई अचो। मुरादी अल्लाह जी लठ बेआवाज़ अथई, मतां या भुल हुजे त ॾाढ करे बची वेंदी आहे। तुंहिंजो रेस त वियो काठ में, तूं बि कान बचंदी आहे। तूं ॻाल्हाई छा थो अदा? होश में त आई आ? मूं कहिड़ो तोसां ॾाढ कयो आहे? पंहिंजो हक़ वरितो अथव, पिरहे बशू जी मंग हुई। ज़ुल्म कयो अथई ज़ुल्म। हया जी का हद हूंदी आहे, उहा हद तूं पार करे चुकी आहीं। चंद पैसनि जे करे इज़त ऐं गैरत विकिणी छॾी। असांखे त बर्बाद कई, पर पंहिंजे पुट खे बर्बाद करे छॾी। ॾिसां चवां थी रईस लाइ वधीक कुझु न ॻाल्हाइजां। ये न समझ त रईस जेल में वियो आहे, तोखे चवण वारो हाणे केर बि कोन्हे। गौहर अञा बि आज़ाद आहे, आज़ाद। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सालार ऐं गौहर असां सां बेवाजिबी कई आहे, ऐं अलाह अलाह जो रसूल कंदो तव्हां सभु पकड़ में ईंदो। आऊं चवई थी पाराता छा लाइ तो ॾी? छा लाइ पाराता तो ॾी? हा, मूं पंहिंजो हक़ वरितो आहे। हक़ वठी जे संभाली आहे न, त इहे ॾींहं ॾिसणा न पवनी आहे। तो प्रिय वरिती पर विकिणी छो? ॾिसजांइ त तुंहिंजो पुट बि तड़पी तड़पी मरंदो। तूं कोन मरदे छा पोड़ा? हाँ, तूं कोन मरदे? तूं इते ई वेठो हूंदे छा जो मुंहिंजे जवान पुट खे तो पिटी? इहो हराम जे पैसनि मां जेको नशो थो करे न, इहो ई मारींदुसि, इहो ई। ॾिसजांइ त तुंहिंजो पुट कीअं तड़पी तड़पी मरे थो। तो भाई तोसां त ॻाल्हाइणी जायो आहे। हाँ, अलाए कहिड़ी खुटी खैम जो हिते आयसि। हाणे मूंखे माफ़ कर। आईंदा तुंहिंजे दर ते आऊं ईंदुसि ई कान। ॻाल्हाए थो, पिट पाराता थो ॾी। ॾिस तूं कीअं थो मरी आ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम चाचा, भली करे आए। चाचा तू त असांजो माइट आई, पोइ बि असांखे विसारे वेठो आहे। अमा मेरो बाबा, मुंहिंजो सॼो ख़ानदान तव्हांजे ख़ानदान जी ईअं हिफ़ाज़त थो करे, ईअं हिफ़ाज़त थो करे जीअं न हिकिड़ो हारी पंहिंजे फसल जी हिफ़ाज़त कंदो आहे। वो चवंदा न त दुहल वॼे दोसूं मुड़े। बाबा असां त तव्हांजे हर मसइले में, हर आड़ा में बसी पतंग नागुर काहे था पोइ खट खटाए छा? बराबर चाचा, रत ते दांगे ते बि वरंदो आहे। यो अमा, रात वॾो कहर थियो। भला तव्हांखे का ख़बर चार आहे बि या न? वरी छा थियो आहे चाचा? रात रईस सालार खान के पुलिस गिरफ्तार करे वई आहे। पर छो? सालार वरी कहिड़ो चोर या लोफर आहे जो खेस पुलिस गिरफ्तार करे वई आहे? इहो जेको छोरो आहे न, नालो छा अथसि, सुल्तान। ॿुधो अथमि त रईस ते को केस दाख़िल करायो अथसि। छा? सुल्तान? सुल्तान पाण कहिड़ो साध आहे जो असां ते केस थो करे? न चाचा, तव्हांखे पूरी ख़बर न आहे। दरअसल सालार ते वॾेरे हाशिम FIR कराई ही खून जी। उन केस में सालार गिरफ्तार थियो आहे। सुल्तान पंहिंजे केस तां हथ खणी वेंदो, हुन मूंसां वाइदो कयो आहे। अमा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए,
इहो जेको छोरो परू आहे न पातेल जो रोज़ मुछ लॻे थो ऐं ॿियो छोरो इहो सुल्तान हाणे बैत त यादि थियनि कोन थींदा हुते थोरो को कूड़ा केस दाख़िल कराईंदा तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां ए ॿई छोरा बेर कान्हा वॾा नंढाई जी त असल शनास ई कान्हे ॿी ॻाल्हि इहा त इहे पंहिंजा सॼण कोन थींदव नादिर तूं चाचा तॻे सां कचहरी कर मां तव्हां लाइ चांहि मोकिलियां थी पोइ वेही सालार लाइ बि कुझु सोचूं था या अल्लाह तुंहिंजा किरोड़ एहसान मुंहिंजा मालिक जो सुल्तान जहिड़ा फरिश्ता सिफ़त इंसान असांजे ॻोठ में मौजूदु आहिनि। बाबा अॼु त तुंहिंजे चेहरे ते मुर्क पई ॾिसां ईअं थो लॻे ॼण सदियुनि खां पोइ बहार आई हुजे। हा धीअ अॼु मूंखे उमेद जो हिकु किरणो नज़र आयो आहे। बाबा ॿुधो अथमि त रईस सालार खान बदिजी वियो आहे सॼो ॻोठ सोगवार थी वियो आहे ऐं तव्हां वरी ख़ुशि पिया थियो। क्षमा धीअ इंसान जेको पोखींदो आहे न उहो ई लुणंदो आहे। सालार बि तर तपाए ॾिनो हो नेठि त रब जी पकड़ में अचणो आहे। मलूक जूं आऊं ऐं दाहूं खाई वियूं सालार। बाबा इन केस में त गोहर जो बि नालो आहे न। गोहर जो नालो केस में आहे पर ॿुधो अथमि त सुल्तान केस तां हथ खणी वियो आहे। बाबा पर सुल्तान जी एॾी तारीफ़ तूं कहिड़ी ख़ुशीअ में पियो करीं? धीअ सुल्तान मूंखे ॿुधायो आहे त हू सदोरी खे तलाश करे रहियो आहे। हुन मूंखे उमेद ॾिनी आहे त हू हिकु न हिकु ॾींहुं सदोरी खे ॻोल्हे हथु कंदो। अच्छा इन करे ख़ुशि आहीं? हा धीअ। बाबा मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ सदोरी हिन घर में वापसि आई ऐं तव्हां हुनखे उफट न मारियो त अदा परू ऐं मां हे घर छॾे हलिया वेंदासीं। ख़बर अथई त माण्हुनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं इहा मुरादी इन त मुंहिंजो नालो ई रखी छॾियो आहे भाॼियो कड़जी भेण। ईअं न चओ धीअ सदोरी कहिड़ी बि आहे पर आहे त मुंहिंजी धीअ। वॾी आई त धीअ असां त धीअरी न आहियूं न। हिकु न हिकु ॾींहुं ईअं त थियणो ई हुयो कंहिं न कंहिं जी त अघामणी हुई न। मेरू सालार बेगुनाह आहे मूंखे ख़बर आहे सालार को बि ॾोह न आहे कयो। हाणे इहो तोखे ई अदालत में प्रूफ करणो पवंदो त सालार बेगुनाह आहे। सालार मुंहिंजो भाउ आहे मूंखे बि ॾुख थियो पर कुदरत ॾाढी बेरहम आहे। हाणे छा थींदो मेरू तुंहिंजा ड्रिगा हथ आहिनि वारो कर सालार खे आज़ाद कराए त जीअं तूं ऐं अदा मूंखे आसानी सां मारे सघो। बानो जेकी तो न मूंखे ज़हर ॾियण जी कोशिशि कई हुई मूंखे उहा ॻाल्हि विसरी कान्हे। मां त ख़ामोश रहियसि बानो पर अल्लाह जी लठ बे आवाज़ आहे। मां तौबा कई मूंखे माफ़ कर। मां तोखे चङी तरह सुञाणा तूं ख़ामोश रहण वारी नाहीं। सालार मुंहिंजो भाउ आहे तोड़े के मुंहिंजो दुश्मन आहे पर पोइ बि मां दिलि सां कोशिशि कंदसि त मां खेसि आज़ादु करायां। भेरू तूं वॾी आहीं वॾी दिलि जी मालिक आहीं। असांजी अखियुनि ते लालच जी पटी चढ़ियल हुई असां तुंहिंजा ॾोही आहियूं असांखे बख़्श कर। ॻाल्हि ॻरी आहे बानो संदसि मथां ॿिनि खूननि जी FIR दाख़िल आहे ऐं मथां वरी पिरे खे बेआबरू करण जो केस बि दाख़िल कयो अथनि। मां कोशिशि त कंदसि पर मूंखे नथो लॻे त साल ॿिनि में सालार जी का ज़मानत बि थींदी। पर तूं चाहीं त सभु कुझु थी सघे थो। बानो मां दिलि सां कोशिशि कंदसि तूं दिलि न लाहे ठीकु आहे? महिरबानी। अरे बाबा तॻिया जे शादी कराई हा ये कम माण्हू कनि हा
बस मां बता दो कंदो हरिओ बजा सफाई छातो आजा बाबा सुबेदार सोठा अॼु जेकॾहिं मां तोखे न मारियो त मां बास जो पीउ ई न आहियां अॼु तूं ज़िंदा रहंदे या मां ज़िंदा रहंदुसि ओ सुबेदार खुदा अॼु या तूं ज़िंदा रहंदे या बाबो तोखे ॾोकड़ ॾेखारे भॼी न वञा त मां बि बाबे तगे जो पुट ई न आहियां त पोइ अच मूंसां तरस तरस बाबा तरस अरे छो तरसां बाबा हथियार त खणो पुलिस सां था विढ़ण हलूं पुलिस सां का बंदूक खण का किलाशन खण अरे अकुल जान का बंदूक किथां आणियां बाबा बाकी ने कुहाड़ी सां तू पलांद कंदे चमचन जी दुआ सां अरे अकुल जान था मूंखे ख़बर आहे त मां हिन कुहाड़ीअ सां पलांद कोन करे सघंदुसि हुनजी मुठी कोन कपे सघंदुसि असली ॻोठ खे त ख़बर पई न त सालार खान जो सिद्धो खान पलांद करण वियो हो बाबा साईं ॻोठ वारनि खे ॾेखारण जे लाइ तथा सालार खान सां सचा आहियूं बाक़ी बाबा पाण जेल कोन वेंदासीं चमचन जी दुआ सां अरे अकुर जान था पाण थाणे ते कोन वेंदासीं मिड़ई ॻोठ वारनि खे क़दर करे ॾेखारींदासीं पोइ विचां खिसकी हलियालंदासीं जी बाबा हे डंडो सही आहे पर हे तो अधड़ डंडे जो छो खयो बाबा हे सही आहे डंडो दाबो त आहे न सही आहे हा बाबा सही आहे त पहुच मुझे पोया हा हली ओ सुबेदार सोढा हाणे पंहिंजा पेर पक्का कर असां ॿई जुआन अचूं ई पिया अॼु ख़बर पवंदई चमचन जी दुआ सां न छॾींदो मैं अदीब हू भाॼई परेशान आहे अदा सालार जे लाइ अदा सालार जे लाइ हिनमहिल ताईं असां कुझु करे न आहियूं सघिया नादिर सालार मिल्कियत ख़ातिर पंहिंजे पीउ खे मारे छॾियो मुंहिंजे बाबा साईं खे मारे छॾी ऐं हाणे हू मूंखे मारणु चाहे थो सालार ऐं बानो मूंखे ज़हर ॾेई मारण जी कोशिशि कई पर मूं उहो पाणी कोन पीतो अदी ज़िंदगी मौत रब जे हथ में आहे तूं अदा खे अदा जो हिसो ॾेई छॾ हू सिर्फ़ु मिल्कियत जे लाइ परेशान आहे जेकॾहिं अदा खे अदा जो हिसो मिली वेंदो न त हू माठ करे वेही रहंदो इहा तुंहिंजी भुल आहे नादिर सालार पंहिंजे हिसे जी ज़मीन पहिरें धक में ई खपाए छॾींदो पोइ वरी तुंहिंजे हिसे जी ज़मीन खपाईंदो जेकॾहिं तो इनकार कयो न त पोइ तोखे बि माराए छॾींदो ऐं वरी पोइ मुंहिंजे हिसे जी ज़मीन खपाईंदो अदी पोइ छा कजे वॾे भाउ खे ईअं बेयारो मददगार छॾे त नथा सघूं ठीकु आहे मां कोशिशि कयां थी त सालार आज़ादु थी वञे पर पोइ नादिर असां हिन घर में कोन रही सघंदासीं हा अदीब असां शहर हली रहंदासीं मां ई सुल्तान जॻह ॾिसी आहियां ठीकु आहे नादिर तुंहिंजे सिर ख़ातिर मां कुझु कयां थी सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।